असां माण्हू बि अलाह जी इबादत छॾे वतऊं काॾे कॾहिं काथे कॾहिं पीरनि ॾे कॾहिं फ़क़ीरनि ॾे कॾहिं क़बरुनि ॾे कॾहिं भोपनि वटि कॾहिं काढनि वटि कॾहिं मुलनि वटि वेठा आहियूं चाहे चीज़े मुंहिंजो हे मसइलो आहे हल करे ॾे अलाह अकबर उहो पंहिंजे पेट जे मसइले हल करण में आज़ुर थो आहे तुंहिंजा वरी मसइला हल कंदो जेको पाण पुने को छा थो पिने पिनंदड़ खां न पिन न त मतां पिन ते पूरी न पवई तूं उन मालिक खां पिन जेको ॾेई डुरमावे कंहिं न कंहिंखे जेको कॾहिं ॾेई कंहिंखे ॾोरापो न ॾे उन रब खां घुर बाक़ी ॿिए पिनंदड़ खां मां जहिड़ो पेनू तहिड़ो तूं पेनू हाणे पेनू जो पेनू पुने फ़क़ीर फ़क़ीर खे ॾींदो चवंदा आहिनि त फ़क़ीर फ़क़ीर खे न सहे पेनू पेनू खे न सहंदो वधि में वधि भलो हूंदो त तोखे अलाह जी वाट ॾसींदो बाक़ी दुनिया खपई रिज़्क़ खपई त अलाह खां घुर अलाह खां सवाइ ॿिए पोइ असांखे मजबूरीअ में परेशानी में थोरीअ में घणीअ में हिकदमि चंबड़िया बीठा आहियूं ग़ैरनि जे दरनि ते अलाह ताला असांखे ग़ैरनि जे दरनि खां ते पवण खां बचाए चई त अलाह जा बानो अलाह जी इबादत कयो अलाह खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ु कोन्हेव तव्हां वटि चिटो दलील आंदो अथमि पंहिंजे रब खां फ़ौफुल कयल उन क़ौम में गुनाह कहिड़ा हा बा तोर माप में खोट कंदा हुआ तोरे ॾियनि या मापे ॾियनि शइ त उन में खोटाए ॾियनि अलाह अकबर असांजी उमत में त तोर माप में खोट कोन्हे न अॼुकल्ह बा अलाह अकबर ए मोहतबर सरदार उम्मत सरदारनि नबियनि जी सरदार जी उम्मत तव्हां वटि क़ुरान सरदार क़ुरान उन में अलाह ताला मुतफ़िफ़ीन सूरत खोट कंदड़नि जे लाइ पूरी क़ुरान जी सूरत बयानु करे छॾी पोइ चई त वैलुल मुतफ़िफ़ीन जेके तोर माप में खोट कनि उन्हनि जे लाइ जहनम में वैल जी वादी आहे जॾहिं वठनि त भरे वठनि ॾियनि त खोटाए ॾियनि उन्हनि जे लाइ जहनम में वैल जी वादी आहे पोइ बि असां उमत जेकॾहिं तोर माप में खोट कयूं अलाह थो शोएब अलैहिस्सलाम जे क़ौम जी ॻाल्हि ॿुधाइनि नबी शोएब जी क़ौम ई सम्झाए हिकिड़ो उन्हनि जो गुनाह इहो हो त तोर माप में खोट कंदा हुआ अलाह ताला असांखे तोर माप में खोट करण खां बचाए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े विया बाज़ार मूं त हिकिड़ो साहबी कंहिंखे तोरे पियो ॾे पोइ ॾिठऊं त खुटाए न पियो सफ़ा ईअं सुईअ ते चाढ़ियो हीअं तीर ते पियो माप ॾेसि फरमायूं त वह हक रज रज फरमायूं सणाई अथई उटल ॾेसि छो त 4 दाणा तुंहिंजा हुन ॾे विया त ख़ैर में वेंदा पर जे दाणो बि हुनजो खुटो त क़यामत जे ॾींहुं हितां वठंदी त मुंहिंजो दाणो छो खुटायो हुई अबा हिकिड़ो दाणो जो खुटे कंहिंजो माप करे ॾिनीसीं सेर मूं हिकु दाणो खोट हुई पोइ अलाह ताला वटि क़यामत जे ॾींहुं काॾो आणींदासीं हिकिड़ो दाणो तंहिंजे करे जेकॾहिं 4 दाणा तुंहिंजा वधीक हुन ॾे विया न सुई थोरी अॻिते किरी न ताराज़ी जी त चङाई थई अलाह ताला असांखे तोर माप खे पूरे ऐं इंसाफ़ सां करण जी तौफ़ीक़ अता फरमाए माण्हुनि खे तोर माप पूरी कयो ऐं ताराज़ी पूरी कयो माण्हुनि खे शयूं खुटाए न ॾियो ऐं ज़मीन में फ़साद न कयो ज़मीन जे इस्लाह खां पोइ ज़मीन में फितनो फ़साद दंगा हाणे कंहिंखे ॾिसो त किथे माण्हू जहिड़ो कयूं वेठो आहे को ॾिसो त फितनो कयूं वेठो आहे के हंगामा मचाई वेठो आहे को कंहिंजे लाइ घिटीअ में कंहिंजे लाइ रस्ते में कंहिंजे लाइ दग में कंहिंजे लाइ बने ते कंहिंजे लाइ वाटर में कंहिंजे लाइ आमांदे में ॾचो कयूं बीठा आहिनि डंडा हिक ॿिए खे उभा छा आहे चई आमांदे ते था विढ़नि पाणीअ जे वारे ते था विढ़नि साईं घिटीअ ते था विढ़नि ॿार ते था विढ़नि फलाणी ॻाल्हि ते था विढ़नि न दा ईअं न कयो अलाह तो वध ज़मीन में इस्लाह खां पोइ फ़साद न कयो ॾाहा थियो अञा इस्लाह खे वधायो फ़साद त किनो आहे न अबा किचिरो उछलबो आहे घिटीअ में या कॾहिं घिटीअ खे साफ़ कबो त हर को इज़त सां अचे वञे न अलाह तो किचिरो कीअं था उछलायो तव्हां हिक ॿिए जे माहौल में ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इन कुंतुम मोमिनीन जेकॾहिं फ़साद छॾींदव इस्लाह कंदव तोर माप पूरी कंदव त इहा तव्हांजे लाइ भली अथव जे मोमिन आहियो त इहो कमु जे मोमिन न आहियो त तव्हांजी मर्ज़ी अलाह ताला असांखे मोमिन करे ऐं सभु सुहिणनि गुणनि खे पूरे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए बुरनि गुणनि खां अलाह बचाए वला तख़ूदू बिकुल सिरातिन तुइदून व तसुदून अन सबीलिल्लाह हर रस्तनि ते न वेहो जो पहिरियों त रस्तनि ते माण्हू वेठा आहिनि पोइ हिक ॿिए सां बदअख़लाक़ी बेहयाई ॿार बचो कंहिंजो लंघे नंग रंग लंघे उतां वेठा ॻाल्हियूं कंदा वरी वेठा ॾिसंदा वरी कॾहिं खिलंदा वरी ताड़ियूं वॼाईंदा अहिड़ियूं बेहयायूं बि थियनि थियूं अलाह ताला शाल असांखे पनाह में ॾिसे फरमाईं ईअं न कयो वरी दगनि सेरनि ते वेठा आहिनि को का शइ आणे त सट ॾेई खसे वठनिसि को दुकानदार को ॿियो को टियों को राहगीर को मुसाफ़िर लंघे को मच्छीअ वारो को खीर वारो को सौदे विकण वारो को काठीअ वारो को गाॾी को गॾो को उठ को भरे लंघियो वठो हिन खां सट पुर खस छा आहे हाणे छा कंदो हिकिड़ो माण्हू आहे वीचारो हिते 5-7 वेठा आहिनि चुपड़ी करे वीचारो हली वेंदो इज़त सां वधि में थोरो घणी चवंदो ऐं हे अखियूं ॾेखारींदसि निकितो हली वेंदो अलाह तो फरमाए ईअं न कयो ऐं शोएब अलैहिस्सलाम जी क़ौम ईअं न कयो ॾाहा थियो रस्तनि ते वेही माण्हुनि खे फुर ऐं धाड़ा ऐं बदमाशियूं बदअख़लाक़ियूं न कयो हर रस्ते ते वेही माण्हुनि खे दड़का ॾियो ऐं रस्ता रोकियो ईअं न कयो अलाह जे रस्ते खां माण्हुनि खे रोकियो ईअं न कयो जेको ईमान आणे उन जा रस्ता था रोकियो इस्लाम ऐं ईमान वारे रस्ते में ॾिंग था पैदा कयो वज़कुरु यादि कयो जॾहिं तव्हां थोरा आहियो पोइ अलाह तव्हांखे घणो कयो ॾिसो त पोइ फ़सादनि जी पछाड़ी कीअं थी थिए
तव्हां अॻे में बि अलाए केतिरी क़ौमूं फसादी हुयूं न, तबाह बर्बाद थी विया, तंहिंजे करे ॾाहा थियो, तव्हां फसादी न थियो, मथां तव्हांखे बि तबाही बर्बादी ॾिसणी पियो। वइन कान ताइफ़त मिनकुम आमनू बिल्लज़ी उरसिलतु, हज़रत शोएब तो चवनि त हिकिड़नि तव्हां मां मुंहिंजे रिसालत ऐं पैगाम खे मञियो आहे, व ताइफ़तु लम युमिनू, हिकिड़नि न मञियो आहे, पोइ सब्र कर हता यहकुम अल्लाह बैनना, अलाह हिकिड़े ॾींहुं फ़ैसिलो कंदो, अल्लाह ख़ैरुल हाकिमीन आहे, अल्लाह हिकिड़े ॾींहुं तमामु भलनि फ़ैसिला कंदो आहे। फर्माबरदारनि खे अल्लाह ताला इज़त जो बदिलो ॾींदो आहे ऐं बेफ़रमाननि खे तबाहियूं बर्बादी अल्लाह ताला ॾींदो आहे। अल्लाह साल असांखे बेफ़रमानी बेहयाई खां बचाए। कालल मलउ लज़ीन इस्तकबरू मिन क़ौमी, उन जे जेको क़ौम मां मुतकबिर वॾेरा ऐं आसूदा माण्हू हुया, उन्हनि चयो त लनुख़रिजन्नक या शुएब, शुएब तो त खणी यार वयल कयो आहे असांजे खां। जेसिताईं शादीअ में दोहल था घुरायूं तॾहिं बि मुला खड़ो बीठो आहे, दोहल न वॼायो। साईं वरी छोकिरे जो तोहर बोहर थियो आहे त वरी डेक पई थी वॼे त उन ते बि मस्जिद जा मुला एतिराज़ त इहा न वॼे, यार तव्हां त वयल कयो आहे असांजे लाइ, शुएब तोखे कढूं था पंहिंजे ॻोठ मां। अब ईअं असांजे अॼुकल्ह माहौल में थींदो आहे न, दोहल जो बड़को पियो पए, मस्जिद में निमाज़ पढ़ त न पढ़ी सघूं, पाड़े वारा वीचारा शरीफ़ ग़रीब माण्हू लुढ़ी वञनि सफ़ा लानत जे बरसात में, ऐं जे झले चई यार मुला तव्हां त आज़ार कयो आहे, माना छोकिरे जी शादी आहे, पढ़णो आहे की न मरणो आहे, जो असां वात ॿधी चुप करे वेहूं। न न, तव्हां अलाह अलाह जे रसूल खे रस्ते खे छॾे तव्हां शैतान जो दॻु वठो। हे त तव्हां ते अहसान करण आया अथव, तव्हांखे गुनाहूं बेहयाई कोन था झलनिव, तव्हांजे मथां लानत जो दर बंदि करण आया आहिनि, तव्हां पाण लानत खे खाट हणी मथां विहाई आहे, हे बंदि करण आया अथव, वरी अञा इन्हनि खे त घटि वधि चओ करे। जेको चङाई चवणु अचेव उनखे चवंदा त तुंहिंजी लख महिरबानी, हाज़ुर तुंहिंजो चयो वठूं था, वाक़ई असां को ग़लती गफ़लती आहे, पोइ यकीन ॼाणो त इन तव्हांजी मोट ते अलाह जी रहमत तव्हांजे मथां थींदी। ऐं जे न मुड़ंदव, अञा उबतो सुबतो चवंदव त न बेली मुला तव्हां त वयल कयो आहे, आज़ार कयो अथव, हीअं कयो अथव, पोइ अलाह जी लानत मथां पइजी वेंदी। अलाह शाल असांखे लानत खां बचाए, रहमत जो मुस्तहिक़ बणाए।